हाँ जानू, हाँ तुंहिंजो हुकुम आहे, जेको तूं चओ। अरे बाबा का ॻाल्हि ई न आहे। अगरि तुंहिंजो पीउ मां नथो मञे न त घर खां भॼी हलंदासीं। अॼुकल्ह कुरूपियूं आसान थी वियूं आहिनि, पैसा फेक तमाशा देख। हाँ बसि तूं दिलि ॿध, बसि दिलि ॿध। अब मां वेठो आहियां, कंहिं शइ जी तोखे तकलीफ़ न ॾींदुमि, घबरा न। हाँ हाँ अरे जान तुंहिंजे लाइ सिर्फ़ु ई कुर्बान आहे। हाँ अरे हिकिड़ो दोस्त आहे पोइ ॻाल्हायां। ख़ैर भाई लॻे थो कि छोकिरी सां ॻाल्हायूं। यार तोखे कीअं खपे? हर दोस्त जी कंहिं न कंहिं जी हर कमज़ोरी ख़बर हूंदी आहे, आदत जी ख़बर हूंदी आहे। मां शुरू खां तोखे झलींदो हुउमि तयारी जो कमु न कर, पर अफ़सोस अॼु हिकु बुरी ख़बर आहे तुंहिंजे लाइ। यार मुंहिंजे लाइ? हाँ बुरी ख़बर? ख़ैर ताईं यारो तुंहिंजी भेण भॼी वई। हाँ हाँ यार मां तोखे झलींदो हुउमि त रशीद यार ईअं अननोन नंबरनि ते कंहिं बि माइनि सां न ॻाल्हायो यार। उन्हनि खे कूड़ा आसरा न ॾियो, दिलासा न ॾियो। तव्हांखे इहा बि ख़बर कान्हे त तव्हांजे घर में, पंहिंजे घर में तव्हांजी जवान न्याणियूं वेठियूं, भेणियूं वेठियूं, तव्हांखे को बि अहसासु न आहे यार। ॾिस ख़ुदा जी कुदरत ॾिस, रब जी रज़ा ॾिस यार, त अॼु तुंहिंजी भेण कंहिं गैर मर्द सां भॼी वई। थोरो घटि में घटि यार इन शइ खे अहसासु कंदा कयो। तव्हां नौजवान पराया नंबर वठी उन्हनि जी न्याणियुनि सां, उन्हनि जी इज़तनि सां खेॾो था, उन्हनि खे भॼाइण ताणी तव्हां उन्हनि खे राज़ी थियो था। इहो नथा सोच रखो त यार तव्हांजे घर में बि के न्याणियूं आहिनि, तव्हांजे घर में बि के जवान भेणियूं आहिनि। तव्हां इन्हनि शयुनि खे अहसासु छो न कंदा हो? अड़े मां तोखे झलींदो त कंहिंसां कंहिंजे बि दिलि सां न खेॾ यार। पर तूं त हमेशह हर ॻाल्हि खे मज़ाक़ सम्झंदे, हर दफ़े को न को नओं नंबर मिलंदो हुई उनखे शादीअ जा आसरा, भॼाइण जा आसरा। ॾिठई अॼु तुंहिंजे हिन ग़लतीअ जे करे तुंहिंजी भेण तुंहिंजो घर छॾे भॼी वई। हाँ यार सच थो चई। अगरि असां इहो अमल न कयूं आहे त अॼु ईअं न थिए आहे। वॾा सच चवंदा हुया न, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। अॼु जेको मां कयो उहो मां लोड़ां थो। ख़ुदा जे वास्ते ॿीहर अमल न कजो यार, अहिड़ो अमल न कजो। वधीक मर्ज़ी आहे मालिक आयो, बसि एतिरो सम्झो त तव्हांजे घर में बि न्याणियूं आहिनि। या अल्लाह ही मां छा कयो? ॿियनि जा घर ड्राइण जे करे अॼु मुंहिंजो घर ड्रही वियो। अॼु मुंहिंजी भेण घर खां भॼी वई। या अल्लाह ॿियनि अॼु मूंसां थियो आहे। मौला तूं ॿियनि जी न्याणियुनि सां पर्दो रखजनि। मौला भाइरो ईअं न कयो, कंहिंजूं ज़िंदगियूं तबाह न कयो। ही मोबाइल चङनि भलनि जूं घर तबाह कया आहिनि, चङनि भलनि जा घर। अॼु मुंहिंजो बि घर तबाह थी वियो। मां ॿियनि जो घर तबाह करण जो सोचियो, उनखां अॻु में मुंहिंजो घर तबाह थी वियो। मुंहिंजो घर तबाह।